तहसील आदिलपुर वेझो ॻोठ जॉन मोहम्मद जो प्राइमरी स्कूल उस्ताद मुक़रर न थियण सबबि 6 महीननि खां बंदि पियल आहे, जंहिं करे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। वधीक तफ़सील ॾिसो था अली कलवट जी रिपोर्ट। हू न्याणी जी तालीम हक़ आहे। असां न्याणी खे पंहिंजे ॻोठ जे स्कूल में घणे वक़्त खां उस्ताद न आहिनि। असीं न्याणी परे परे स्कूल नथा वञी सघूं। जल्द उस्ताद ॾिना वञनि। असीं न्याणी तालीम पिणु मुस्तक़बिल संवारे सघूं। असांजो तालीम हक़ आहे। तालीम लाइ असां ॿारनि खे स्कूल जान मोहम्मद पट्टीअ में उस्ताद मुक़रर कया वञे। मसलो इहो आहे त असांजे ॻोठ जान मोहम्मद चाचड़ पट्टी में गवर्नमेंट प्राइमरी मेन स्कूल आहे, जंहिंमें काफ़ी वक़्त खां 6-7 महीना खां वठी उस्ताद मुक़रर न आहे ऐं ॿारनि जी जेकी तालीम आहे उहा तालीम खां महिरूं थी रहिया आहिनि। असांजो इहो मुतालबो आहे त असांजे ॻोठ जान मोहम्मद पट्टी चाचड़ में उस्ताद मुक़रर कयो वञे ताकी असांजा ग़रीब ॿार ॻोठाणनि जा तालीम हासिल करे सघनि। हुकूमत खे टीए साहब खे डीसी साहब खे अर्ज़ु इहो आहे त महिरबानी करे 6 महीननि जा मुंहिंजा छो उस्ताद कोन्हनि के मुंहिंजे स्कूल खुलियो पियो आहे त जान मोहम्मद पट्टी चाचड़ में उस्ताद मुक़रर करे हितां जेके मासूम ॿार जेके तालीम खां जहिड़े ज़ेवर खां महिरूम आहिनि उहे तालीम हासिल करे सघनि। कैमरामैन गुलाब अली करोड़ सां गॾु मां जल्दी कलवड़ो, टाइम न्यूज़ आदिलपुर।